अरे चिबड़े चंग तरह जोर अरे छोरा थन में तो साई न तई नहीं तो पिए तो ना छा ध्यान तो दे वडेरा दिला खान छा थियो वरी अज ईद के 5 डी थी आइन पुम्मा छा कया रे छोरा गोठ वारन के तू याद ही न क्यों आना ईद जी मुबारकबाद नी दिनी ना तो मिठाई मोकलिया अरे इलेक्शन में अना 3 साल पयान पूरा 3 साल जडे सोले आई हथ रखबो वडेरा डी गुजरदे टाइम कौन लगदी थी ये तू आवाम जी दिल मुलई विंदे चवी सच तो यार चिबड़ा मुंशी के दिसा यू काथे आया हेलो कमदार जी बोतार काथे आ कमदार यो अब्बा नंढड़े जी तबियत सही ना आई शहर आया हम हथ दिखावण शहर आया न आओ बोतार पोइनो जेको आ अध किले जाई मिठाई वतियूं आ 10 दबा आओ बा यो अध किले वाले 10 डब्बा 10 दबा आओ बा हाजुर ब्याह त खैर है ना बा खैर जल्दी है अचण जी कर अबे दा हुकुम होवे मैं जुती न पावा आयम ठीक आ बोतार दी खैर होवे वठी आई मिठाई कमदार आओ बोतार जी में हुकुम कीते में मिठाई घिनाया 10 डब्बे आधा किलो वाले सही कई वे थक पिया बोतार गर्मी भी ॾाढी पई आई हाणे इन करे इहा मिठाई ते रख हा माण्हू ईंदा वेंदा बंगले ते आओ सन न साईं बंगले जी सॼी सफ़ाई कर ऐं जेको पुराणो सामान आहे न इहो सॼो ॿाहिरि कढी उछलाए बस तेरे हुकुम दा मोहताज आ मैं हुणे वेंदा बंगले को साफ करा पुराना सामान ॿाहिरि उछलेंदा बस तेरा हुकुम है छोरा खिदमत कर वडेरे दी चंडा लगा पई अहिड़े अहिड़ा कमदार हुजनि असां टिकियल आहियूं हल ॾे थोरा ज़ोर ॾे चडरा चलो खाई पलिया वजे यो बोतार कमरे को सफा इवे वीआईपी कराई में सारा पुराना सामान ॿाहिरि उछलाई में बाकी हिकिड़ी ॻाल्हि आई तेरा अब्बा बैठा है आखे तू कोई ॿाहिरि उछलावा बकवास बंद कर रे कमदार बक बक न कर गलती दी माफ़ी बोतार मुंह के निकल गया तूं हाणे इन करे मिठाई खण ऐं जेको आहे ॻोठनि में पुॼाए ऐं चवेनि वॾेरो दिलो ख़ान तव्हांखे ईद मुबारकूं ॾिए पियो ठीक है बोतार मैं हुणे वेंदा ॻोठाणे को मिठाई ॾे होंदा इहो इजाज़त होवे छोरे को गिधी वञा वज़न ॾाढा न छोरो हे ज़ोर ॾींदो तूं हलियो वञ आओ हल ऐं इहो ॿुध जी उन्हनि खे चइजांइ वॾेरो जेको आहे पाण अचे हा आओ पर वॾेरी जी तबियत ख़राबु आहे तॾहिं न निकिरी सघियो तू वो टेंशन ही न करो मैं बैठा न आपे उन्हें को समझे सा हा वधीक पाण ख़बर थी बाबा कहिड़ो न लॻो पियो आहे असां वञूं हलिया त पोइ सच्चाई मैं आपे उन्हें को समझे सा तू टेंशन ही न हा कर तूं होशियारु आहे हैंडल कजांइ हुणे इजाज़त दे वज़न हा दे हल